शिकारपुर शहर के मंचर शाहबारी इलाके में पुलिस ऑपरेशन दौरान 9 ॾोहारी मारिजी विया आहिनि। डीएसपी शिकारपुर पारस ऐं डीएसपी गड़ियासी ज़हूर अहमद सूमरो ऐं 2 अहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल ॾोहारियुनि में शामूर शेख इमदाद ऐं शहज़ादो उर्फ शदू शेख ऐं ॿिया शामिल आहिनि। शिकारपुर शहर के मंचर शाहबारी इलाके में पुलिस ऑपरेशन दौरान 9 ॾोहारी मारिजी विया आहिनि। डीएसपी शिकारपुर पारस ऐं डीएसपी गड़ियासी ज़हूर अहमद सूमरो ऐं 2 अहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल ॾोहारियुनि में शामूर शेख इमदाद ऐं शहज़ादो उर्फ शदू शेख ऐं ॿिया शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। शिकारपुर मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सारंग बबड़ खां। जी सारंग, आगाह कजो, ऑपरेशन जारी आहे, 9 ॾोहारी मारिजी पिया आहिनि ऐं 2 डीएसपी ज़ख़्मी थिया आहिनि। डीएसपी जी हालत कीअं आहे? जी बिल्कुल, शिकारपुर शहर जे मंचर शाह वारो इलाइक़ो है, जिते मंचर शाह कब्रिस्तान पिण है। उते ॾोहारियुनि खिलाफ़ अॼु जेको आहे पुलिस ग्रेनेड ऑपरेशन कई आहे, पुलिस ऐं रेंजर्स, जंहिंमें जेको आहे हिन वक़्त ताईं जेका ऑपरेशन उहा हलंदड़ आहे, जंहिंमें 9 ॾोहारी मारिजी विया आहिनि। जंहिंमें हिन वक़्त जेका सुञाणप थी आहे उहा शामूर शेख शहज़ादो ऐं इमदाद 3 ॾोहारियुनि जी सुञाणप थी आहे, जंहिं 2 ॾोहारी जेके मारिजी विया आहिनि उन्हनि जी सुञाणप कई पई वञे। ऐं ॿिए पासे डीएसपी ज़हूर अहमद सूमरो ऐं डीएसपी पारस बखराणी ऐं पुलिस एहलकार आहे मुनवर बिरोही समेत जेको आहे ॿियो एहलकार पिणु ज़ख़्मी आहे, जंहिंमें जेको आहे उनजो इलाज जेको आहे सखर शिकारपुर जी अस्पताल में हलंदड़ आहे। मां तव्हांखे ॿुधाई थो त डीएसपी ज़हूर सूमरो खे जेको आहे जेका गोली लॻल आहे उनजो ऑपरेशन शिकारपुर जी खानगी अस्पताल में हलंदड़ आहे, जॾहिं त डीएसपी पारस बखराणी खे पिणु सखर मुंतक़िल कयो आहे। हिन वक़्त ताईं जेका ऑपरेशन आहे उहा शिकारपुर शहर जे मंचर शाह वारे इलाइक़े में पुलिस ऐं रेंजर्स जी गॾियल ऑपरेशन उहा जारी आहे। जॾहिं त ॾोहारियुनि जा लाश जेके पुलिस हिन वक़्त ताईं खणाई आई आहे ॿाहिरि, 9 ॾोहारियुनि जा लाश हिन वक़्त शिकारपुर बाईपास ते रखिया विया आहिनि, जिते वॾी तादाद में माण्हू मौजूदु आहिनि ऐं वॾी रश थी वई आहे। ऐं शिकारपुर जा शहरी जेके आहिनि उहे उन्हनि ॾोहारियुनि खे ॾिसण जे लाइ मौजूदु आहिनि। मां तव्हांखे ॿुधाई थो त हीअ जेका ऑपरेशन आहे शिकारपुर पुलिस जी कार्रवाई आहे, उहा हिकु तारीख़ी कार्रवाई आहे, जंहिंमें हिन वक़्त ताईं जेका ऑपरेशन हलंदड़ आहे उन में 9 ॾोहारी मारिजी विया आहिनि ऐं 2 ॾोहारियुनि जेको आहे मारण जा पिणु इतला आहिनि। ऑपरेशन हलंदड़ आहे, मुमकिन आहे त ॿियो तादाद जेको आहे ॾोहारियुनि जो वधी सघे थो। ऐं जेके पुलिस एहलकार आहिनि उनमें जेके 2 आहिनि उहे ज़ख़्मी आहिनि। हिन वक़्त ताईं ॿियो वधीक पुलिस जो को बि नुक़सानु जेको आहे उहो ज़ाहिर न थियो आहे, जॾहिं त डीएसपी ज़हूर ऐं डीएसपी पारस बखराणी उहे पिणु ज़ख़्मी आहिनि, जॾहिं त ऑपरेशन हलंदड़ आहे ऐं ॾोहारियुनि जे लाशनि खे जेको आहे शिकारपुर बाईपास ते पुलिस खणाए अची रही आहे। ऐं ऑपरेशन जो जेको हीअ शुरू कई वई हुई गुज़िरियल 4 कलाकनि खां हीअ ऑपरेशन शिकारपुर जे मंचर शाह वारे इलाइक़े में हलंदड़ आहे। ऐं तव्हांखे ॿुधाई थो रहां त शिकारपुर शहर में जेके फुर ऐं धाड़ा गुज़िरियल 3 ॾींहंनि खां वापारनि खां हलंदड़ हुआ, उन जे जेको आहे रिएक्शन में अॼु पुलिस वॾी कार्रवाई कई आहे। वॾा पुलिस जा अटाला जेको आहे मौजूदु आहिनि ऐं मंचर शाह वारे इलाइक़े खे पुलिस जो कड़ो हिन वक़्त बि मौजूदु आहे, जिते जेको आहे ॾोहारियुनि पारां पिणु वक़्फ़े सां फायरिंग कई पई वञे, जॾहिं त रॉकेट लॉन्चर पिणु फायर कयो वियो आहे ॾोहारियुनि पारां। हिन वक़्तु पुलिस उते मौजूदु आहे ऐं ॾोहारियुनि ख़िलाफ़ जेको कार्रवाई आहे उहा हलंदड़ आहे ऐं 9 ॾोहारी मारिजी विया आहिनि ऐं 2 डीएसपी समेत ऐं 2 एहलकारनि समेत 4 पुलिस जा एहलकार जेको आहे उहे ज़ख़्मी आहिनि। जी ठीक आहे, महिरबानी अवां जी सारंग आगाह करण लाइ। जी नाज़रीन, अवां खे ॿुधाई पिया त ऑपरेशन जारी आहे, 9 ॾोहारी मारिजी विया आहिनि।